जे कंहिं दोस्त खे न्याणीअ जी औलाद पैदा थी आहे, उन जे ख़ुशीअ में ही प्रोग्राम रखियो वियो आहे। माशा अल्लाह। मां अल्लाह ताला खां दुआ थो कयां त अल्लाह ताला उन न्याणीअ खे पंहिंजे अबे अम्मा जे अखियुनि जो ठार बणाए। अल्लाह ताला खे सुहिणी ज़िंदगी हयादार ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो त यहबु लिमन यशाउ इनासा व यहबु लिमन यशाउ ज़ुकूर। मां अल्लाह जी मर्ज़ी आहे जंहिंखे हिबो तोहफ़ो ॾियां न्याणियुनि जो, जंहिंखे तोहफ़ो ॾियां न्याणियुनि जो। अल्लाह जी मर्ज़ी आहे जंहिंखे तोहफ़ो ॾे न्याणियुनि जो, कंहिंखे तोहफ़ो ॾे पुटनि जो, कंहिंखे न्याणियूं पुट गॾे ॾे, कंहिंखे कुझु बि न ॾे, कंहिंखे कुझु बि न ॾे। अल्लाह जी मर्ज़ी आहे। मूंखे यादि आहे बलोचिस्तान जे मोड़े इलाइक़े में झटपट टी पुल डेरो इन विच ते सोहबतपुर, उते हिकिड़ो वॾो खोसा बिरादरीअ जो सरदार नबी बख्श ख़ान, अल्लाह ताला उन जे क़बर जे मथां किरोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए। इहे ज़मीनूं त उन जूं हज़ारे एकड़, मां सम्झां थो अलाए 1500 अलाए घणा जिरेब त ॾिनई मौलाना शेरानी साहब खे, जंहिं उते वॾे पैमाने ते मदरसो ठाहिराइणु शुरू कयो आहे। 2500 साईं ॿुधायो 2500 पंहिंजी 2500 जिरेब या एकड़ जिरेब 2500 जिरेब भाऊ ॿुधाए थो त मुफ़्त में फी सबीलिल्लाह त मदरसो ठाहिरायो। पंहिंजी मिल्कियत ज़मीन केतिरी आहे ख़बर कोन्हे, हज़ारनि एकड़नि जो मालिक। अल्लाह जी कुदरत औलाद कोन। जेकॾहिं ख़ुदा खां सवाइ कंहिं वटि औलाद जी उमेद हुजे हा त इहो अरब रुपयो बि ॾे हा, हा न, दुआ घुराइण वारे जे लाइ त मुंहिंजे लाइ दुआ घुरे त औलाद थिए, किरोड़े रुपया अरबे रुपया ॾे हा, पर न, मर्ज़ी आहे। उहो जो क़ुर पाक में चई त मां अलाह जी मर्ज़ी, जंहिंखे घुरे न्याणियूं तोहफ़ो ॾे, हिबो तोहफ़ो, जंहिंखे घुरे पुट तोहफ़ो ॾे, जंहिंखे घुरे त गॾे ॾे, जंहिंखे घुरे त कुझु बि न ॾे। इहो तव्हांजे अखियुनि ॾाढो ॿुधायमि, नालो बि खणी ॿुधायमि, कॾहिं वञो इन इलाइक़े में त जांच कजो। हज़ारनि एकड़नि जो मालिक पछाड़ी ज़िंदगी वई, फौत थी विया, ऐं अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह मुवाहिद थी पोइ फौत थिया। हा, उन सैयद अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह जो वॾो हथु हुयो, किरदारु हो, मूंखे बि यादि आहे। बहरहाल मां उन पासे नथो वञा, मां इन पासे ॾे अचां थो त इहो अल्लाह जो हिबो तोहफ़ो आहे। तॾहिं किन मुफ़सरनि लिखियो आहे त अल्लाह ताला अॻु में क़ुरान जी तरतीब, थोरो पुट ॿाहिरि ॻाल्हाए वञी, ओ बुज़ुर्ग, क़ुरान पाक जी तरतीब अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो त इज़ा कुंतुम इला सलाति फग़सिलू वुजूहकुम व अयदियकुम इलल मराफ़िक़ वमसहू बिरुऊसिकुम व अर्जुलकुम। तरतीब आहे क़ुरान पाक जी त इज़ा कुंतुम इला सलात, जॾहिं नमाज जो इरादो कयो, नमाज जे लाइ उथो त फग़सिलू वुजूहकुम, अॻु में पंहिंजे मुंहनि खे धो, माना त अॻु में पेर धोइणा न आहिनि। शिया हज़रात शुरू कंदा आहिनि अॻु में पेरनि खां, क़ुरान जी तरतीब आहे त अॻु में मुंहुं, हा न, पोइ हथ, पोइ साईं मथे जी मख, पोइ पेर, ही 4 फ़र्ज़ आहिनि वुज़ू में। तरतीब क़ुरान पाक जी आहे। क़ुरान पाक जी तरतीब अल्लाह फरमाए थो त मां अल्लाह जंहिंखे तोहफ़ो ॾियां न्याणियुनि जो, तॾहिं मुफ़सरनि लिखियो आहे त न्याणियुनि जो तोहफ़ो, अॻु में न्याणियूं आयूं छो, ऐं वरी जमो जो सीगो आयो, न्याणीअ जो तोहफ़ो न, न्याणियुनि जो जमो। इहो जमो या जमो घटि में घटि अरबीअ में 3 ते ॻाल्हाइबी आहे। जमो अरबीअ में ॿियनि सभिनी ॿोलियुनि में बसी कान। ओ छोकिरो, ओ हिननि खे उथो तव्हां उथो 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 हिननि लाइ जेके उथो पाण बीठा ॻाल्हाईंदा उथो उथो नी बाबा, छा बसि अॻियां वेही वरी पोइ कचहरियूं कंदा आहिनि। हल तूं बि उथ बाबा, तूं बि उथ, ओॾे छा बसि अॻियां हाणे जेको ॻाल्हाईंदो उहो उथंदो, छा बसि। ॿिए ॿोलीअ में
असां वटि सिंधी में 2 सिगा है न, अरबीअ में 3 सिगा, हिकिड़ो वाहिद, हिकिड़ो तस्नी, हिकिड़ो जमो। वाहिद चइबो आहे हिक खे, तस्नी चइबो आहे 2 खे, जमो चइबो आहे घटि में घटि 3। अबा घटि में घटि 3। त हिते क़ुरान पाक में अल्लाह ताला इनास फरमायो, माना जमो जो सिगो, घटि में घटि 3 न्याणियूं। तॾहिं किन मुफ़सरनि लिखियो आहे त के औरतूं नेक सालिह, अल्लाह सभिनी औरतुनि खे नेक सालिह बणायो। नेक सालिह औरतूं हुजनि, निमाज़ी हुजनि, वॾी आदतुनि भलनि वारियूं हुजनि। पोइ ॿुधायो अथऊं त अञा उन्हनि मां भली औरत कहिड़ी, चऊं त शादीअ खां पोइ औलाद बि ॿिन्ही खे आहे, ॿिन्ही मां कीअं चूंड कजे। पोइ चऊं ॾिसो त अॻु में न्याणी कंहिंखे ॼाई आहे, जंहिंखे न्याणी ॼाई आहे इहा भाग वारी वॾी आहे। छो त क़ुरान पाक जी तरतीब आहे। किन लिखियल आहे त पुटनि जी शायदि उहा त निराली आहे, पर इहा शइ जेकी ॾसियमि तव्हांखे त उहो बि घटि में घटि 3, घटि में घटि जमो जो इतलाक थींदो 3 ते। माना जंहिंखे 3 न्याणियूं पहिरियूं ॼायूं, 1 2 3, इहा भागनि वारी 2 औरतुनि खां वधीक, पोइ पुट, पोइ न्याणियूं गॾियल सॼियल। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी खे सालियो बणाए। उहो सिंधीअ में पाक आहे त उहो सोन ई घोरियो जेको कन छिनी। हा, तव्हां वटि अलाए छा चवंदा हो, उहो ईअं, उहो सोन ई घोरियो जेको कन छिनी। छो त अदीअ जा कन सोन खां वधीक क़ीमती आहिनि। हालांकि धात्मिक तमामु क़ीमती धात उहा सोन जी आहे, पर कंहिं सियाणनि चयो आहे त उहो सोन कहिड़े कम जो जेको पाए जे एॾो गौरो हुजे जो अदीअ जा कन बि चीरजी पवनि। इन सोन खे परे कबो, अदीअ जा कन क़ीमती आहिनि। पोइ चवंदा आहिनि सिंधीअ में त उहा औलाद कहिड़े कम जी जेकी अबे अम्मा जी बेइज़तीअ जो सबबु बणिजे। मां अलाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी जे औलाद खे सालियो बणाए। जिन खे औलाद आहे उन्हनि खे सालियो बणाए, जिन खे औलाद न आहे उन्हनि खे नेक ऐं सालियो औलाद जो तोहफ़ो नसीब फरमाए। हदीस पाक में ईंदो आहे त औलाद ॼमण ते औलाद जा कुझु पीउ माउ ते हक़ आहिनि। उन्हनि मां पहिरियों हक़ पीउ माउ ते औलाद जो इहो आहे त ॿारु ॼमी त उनजो नालो भलो रखिजे। अबा नालो भलो रखिजे। पोइ छठी न 7 ॾींहं ते उनजो अक़ीक़ो कजे। इहा छठी जेकी आहे वाणियुनि जो इहो इजाद थियल आहे। 6 ॾींहं ते, असां वटि 6 ॾींहं न आहे, 7 ॾींहं ते अक़ीक़ो कजे। उहो बि वरी पंहिंजे आलमनि खां पुछी वठिजो अक़ीक़े जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि। ईअं किताबनि में ईंदो आहे त जेकॾहिं पुटु ॼायो आहे त उनजा 2 छेला, जेकॾहिं न्याणी ॼाई आहे त 1 छेलो। इहो तव्हां उन जे नाले, अलाह जे नाले ख़ैरात करे सदको कयो, इंशा अल्लाह उन ॿार ते मुसीबतूं घटिजी वेंदियूं। हूअं ॿारड़ो अञा नंढड़ो ई ॼमे थो, हणो अबा हिते थेली, हणो अबा ड्रिप, हणो अबा हिनखे फलाणी इंजेक्शन, हणो अबा इंजेक्शन ते हाई डोज, ओ हज़ारनि लखनि रुपयनि ते वञी पहुचे थो। पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते अमल कंदासीं त ज़रूरु फ़ाइदो थींदो। अलाह इन्हनि बीमारनि खां महफ़ूज़ फरमाईंदो। न्याणी हूअं ई चवंदा आहिनि त रहमत ई रहमत आहे। मां अलाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे इहा तौफ़ीक़ अता फरमाए। पुटनि जो हक़ बि त न्याणीअ जो हक़ बि। हीअ जुदारी ॻाल्हि आहे त न्याणी हो चवंदा आहिनि त तुंहिंजे असांजे अखियुनि अबे अम्मा जे अखियुनि जो ठार आहे, पर न्याणी पंहिंजी न आहे। वॾड़ी थींदी त वरी अलाह जे हवाले, मुड़ुस जे हवाले। तॾहिं मौलाना मसरूर पुराणे वक़्त में चयो, मां नंढो हुउमि, तॾहिं मौलाना नूरुद्दीन मसरूर बालकाणी कंदकोट जो, उन जो शेर वॾो मां ॻायो बि आहे। उन में हुन चयो आहे त हिन ज़माने जे पुटनि खां हर तरह हर ॻाल्हि में, हिन ज़माने जे पुटनि खां हर तरह हर ॻाल्हि में, दर हक़ीक़त में मिठा न्याणी चङी 100 बार थी। 100 बार न्याणी चङी। चई पुट सदाई सोच में आहे मुंहिंजो बाबो शर्म। बाबो असांखे तंग कयूं वेठो आहे, बाबो हीअं, बाबो हीअं, बाबो हीअं। तूं बाबे जो हिसेदार त कोन्हे, तुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे। बहरहाल चए पुट सदाई सोच में आहे मुंहिंजो बाबो शल मरे। छो? चए मिल्कियत मुंहिंजी थिए, हिनखे इहा ऊंटार थी। पुट खे इहा आहे त पोइ सॼे माल जो मालिक मां थी मरे छड़ो। चए थो धी चवे थी या ख़ुदा उमिर अबे जी कर दराज, धी चवे थी या ख़ुदा उमिर अबे जी कर दराज, मूं नियाणीअ लई हमेशह ओट ऐं आधार थी। इहा न्याणी आहे। न्याणी न्याणी आहे। अलाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी जे औलाद खे सालियो बणाए। जे न्याणी बि सालियो आहे त पोइ अखियुनि जो नूर। पर जे न्याणीअ खे बि माशा अल्लाह वॾी पादर जेॾी मोबाइल हथ में आहे, ऐं अदड़ी हथे ते हले थी, मोटरसाइकिल तरह में मोबाइल हथ में आहे, शहर में ॿधी मोबाइल हथ में खयूं घुमे थी, त पोइ पंहिंजे भागनि खे चओ। हालांकि न्याणीअ जो मक़ाम वॾो आहे।
न्याणी उहा जेके अॼु न्याणीअ जे सूरत में आहे पोइ अम्मा जे सूरत में थींदी हा साईं पोइ अम्मा जे सूरत में थींदी त अलाए कहिड़ा मोतीअ जा लाल बच्चा ॼणे थी ॾे जेकॾहिं इन पासे ॾे हलबो त ईअं आहे पर जे ॿिए पासे ॾे त पोइ बदबख्ती आहे पोइ ईअं आहे त न्याणी कंहिं फोन ते कंहिंसां टच थी वई इहा थी वञे अबो अम्मा रोए थो ओ माउ हीअं पोती थी ॾेखारे अबो पटको थो ॾेखारे टोपी थी ॾेखारे त हिनजी लॼ रखजांइ जज जे आॾो चवे थी त मां हिन खे सुञाणे नथी मां हिनजी कढां अल्लाह ख़ुदि आहे त अल्लाह ताला छड़ा अहिड़े माहौल खां ताईं असांखे बचाए उहो इहो बि पाण ते आहे मां खामखा पदाव कोन थो कयां पर हक़ीक़त थो ॿुधायां हक़ीक़त थो ॿुधायां मूंखे अल्लाह ताला 10 पुट ॾिना हा न 3 पुटनि जी 2-3 साल अॻु में शादी करायमि हाणे आख़िरी बचा हा 2 वरी टियों उन्हनि सां गॾायो मां सम्झां रमज़ान खां 2-3 ॾींहं अॻु में उन्हनि जी मां शादी कई मां पंहिंजी शादीअ में जंज केतिरी वठी विया 2 कारियूं हिकिड़ी कारीअ में ॿार गाॾीअ में ॿार खणी वियासीं ॿिए कार में वरी कुंवार खे खणी आयासीं जंज इहा उहो चवंदा आहिनि त पराई जंज ते पराओ ॻोठ जूं अचे मायूं गॾु थी ऐं ट्रपा ठेंगजनि यार इहा मुड़सी त कोन्हे मां चवंदो आहियां त भला पोइ जेकॾहिं मर्द में हिमत आहे त पोइ असांजी नंढड़ो ॿारड़ो बि को दबलो नथी वॼाए पोइ असांजे चङा भला असांजा पेशमाम साईं वॾा सुवारा ॾाढ़नि वारा वॾा पाण खे ठठी कयूं घर में पोइ भई कोन मिड़े दॿो वॼाइनि थियूं पेटी वॼाइनि थियूं न कुझु इन पासे ॾे बि तवजो हुजे जेतिरी छुड़वागी कबी ओतिरो नुक़सानु आहे जेको नुक़सानु ॾसियां मां अलाह खां दुआ थो कयां जंज में जो असां हिकिड़ो वॾियूं बसियूं काहे हलाऊं ऐं परायूं ॻोठ जूं अलाए काथां जूं मायूं अचनि मुख़्तलिफ़ उहे के मथे उघाड़ियूं के कीअं जंज जो सॼिजे त फलाणे मौलवी साहिब जे पुट जी जंज आहे परायूं मायूं गॾु कयूं घुमाईंदो अतां वठ वठा लॻी पियो जो धूड़िया दमका लॻा पिया हुजनि इहा मुड़सी त कोन्हे तंहिंजे करे इन पासे ॾे जे तवजो कंदव त पंहिंजो फ़ाइदो आहे न कंदासीं त पोइ माहौल तबाह अलाह खां अमान था घुरूं अलाह साईं सभिनि खे पंहिंजे हिफ़ाज़त में रखे मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त भाउ पंहिंजी न्याणीअ ॼमण जी ख़ुशीअ ते हीअ मौक़ो रखियो आहे मां अलाह खां दुआ थो कयां अलाह ताला सभिनी जे न्याणियुनि खे सालियो बणाए सभिनी जे औलाद खे अलाह सालियो बणाए जिन खे औलाद आहे उन्हनि खे सालियो बणाए जिन खे औलाद नाहे अलाह उन्हनि खे नेक ऐं सालियो औलाद जो तोहफ़ो नसीब फरमाए बहरहाल शुरूआत कयां थो मां रब करीम जे ॿाजारे नाले सां थोरो तवजो टाइम बि घणो थी आहे पर चूंकि रमज़ान आहे तंहिंजे करे रमज़ान